अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल क्यों था कोटडीजी खां ज़ोएब अली गोपांग की रिपोर्ट मुताबिक़ कोटडीजी लॻ मक़तूल एजाज़ अली चांडियो के वारसनि जो बासरनि के ॾाढाइनि ख़िलाफ़ एहतजाज। मक़तूल एजाज़ अली चांडियो के वारसनि शेर मोहम्मद, नियाज़ अली, ग़ुलाम मुस्तफ़ा, अमीरा, मेहरा चांडियो ऐं ॿियनि मीडिया अॻियां आंदायूं त हिकु त कातिल गिरफ़्तार न थिया, वेतर कातिलनि ऐं उन्हनि जे हामियुनि असांजो जीअण हराम करे छॾियो आहे। असांजे बच्चनि जी रोज़ी तैयार कणक जो फ़सुलु बासर जी चुर्च ते अली हसन चांडियो, अकबर चांडियो ऐं उन्हनि सां गॾिजी आयल हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते लुणी खणी विया आहिनि। असांखे रोज़ धमकायो पियो वञे त राज़ीनामो लिखी ॾिनो वञे। कुंभ पुलिस बि साणसि गॾु आहे। मुज़ाहिरीन वधीक ॿुधायो त DSP सुल्तान चांडियो बि कातिलनि सां ॿिट बणियल आहे, जंहिं करे पुलिस बि असांजी नथी ॿुधे। मुज़ाहिरीन SSP खैरपुर, DIG सखर, IG सिंध खां मुतालबो कंदे चयो त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असां सां नाजाइज़ियूं बंदि करायूं वञनि। घर में टपी ज़मीन मसले तो ज़मीन भी असांजूं असांजो भाउ घर में टपी मारे विया आहिनि। हाणे था चवनि त केस लिखी ॾिने त तुंहिंजो को न को मारींदासीं। सुल्तान चांडियो DSP जेको आहे उन जी बछ सां अची मुंहिंजा राति फ़सुल बि लोया अथनि ऐं धका धुकी शुरू कई अथनि। असां SHO कुंभ खे ऐं IG खे ऐं SSP खे वॾनि ऑफिसरनि खे असांजी अपील आहे त असांजो इंसाफ़ थिए ऐं असांजी तदावारी कई वञे। असां सां ज़ुल्म नाहक आहे। 24 साल मूंसां इहे माण्हू झेड़ो कंदा रहिया आहिनि, जेको मूंखे कर खाइणु कोन ॾिनो अथनि, मूंखे कान कंदा आया आहिनि। असां पंहिंजा बच्चा पालियूं या असां हिन लोफरनि माण्हुनि सां ऐं हिन ॾाढनि मुड़ुसनि सां झेड़ो ॻायूं। हे मुंहिंजा फ़सुल जान नुक़सान मुंहिंजा करे विया आहिनि। असांजे बचड़नि जी रोज़ी पाण खणी वञी घर रखी अथनि, असांजा बुख ते वेठा आहिनि। पान चांडियो बछ, अली हसन, अख्तियार, अकू नालो अकबर दद सरींदा अकू दद, पुटन सूदो हिदू, पुटन सूदो सईद ऐं शबू, पुटन सूदो मुराद पुट, अली हसन पुटन सूदो, इहे बछूं इरशाद, जूसो शानू सभु माना 15-20 माण्हू अची मुंहिंजे मथां हमला करे मुंहिंजे ॿारनि खे को ज़ाइफ़ुनि खे धक हणी मुंहिंजा फ़सुल ज़ोरी ॾाढा मुड़सी करे मुंहिंजा लुणी खणी विया आहिनि। जेको असां हुकूमत खे अपील था कयूं त असांजी तदावारी कई वञे ऐं असांजो इंसाफ़ थिए। मुंहिंजो माण्हू बि मारे विया आहिनि, मुंहिंजो भाउ घर में मारे विया आहिनि, मुड़ुसु माण्हू मुंहिंजो भाउ बि मारे विया आहिनि, जेको 8 बचनि जो पीउ आहे, जेको 8 बचनि जो पीउ आहे। मुंहिंजो भाउ मारे विया आहिनि, मुंहिंजा फ़सुल लुणी विया आहिनि। हाणे था चवनि केस तो हथ खणु न त तुंहिंजा 2 टे ॿिया बि मारींदासीं। उन खां पोइ बि मुंहिंजा जान नुक़सान घणा ई हिननि कया आहिनि। 24 साल मूंसां 1998 खां वठी करे 2022 तो हले इहे ई बुरंदा आया आहिनि। मूंखे हिननि कान करे छॾियो आहे। असां छा कयूं? घर में न छॾी अबा लूसण लुड़ी माल जा असां वटि का शइ न बची आहे, का शइ न छॾी अथनि। अञा बि चवनि था त मारींदासीं वॼा, असांखे खून लिखी ॾियो। छो असां खून लिखी ॾियूं? असां ॾिठा बि आहिनि, सुञाता बि आहिनि। मुंहिंजो नंढड़ारे खे गोली हणी आहे, मुंहिंजे पुट खे। असां सां ज़ुल्म आहे, हिन पगारनि जो ज़ुल्म आहे, असां सां हिननि जो वॾो नाहक आहे असांजो। इहो असां जेके ग़रीब बर्दाश्त कयूं वेठा आहियूं। को ॿियो हुजे हा त ॾुख सूर खां लॾियो हलियो वञे, मां काॾे वञा, कहिड़े कर ते वञा। मां धड़की अॻे ई हुई, मुंहिंजो पुटु अॻु में बि मारिजी वियो। असां ग़रीब आहियूं, असां सफ़ाई आहियूं। जॾहिं मां सैर सफ़र कंदी आहियां तॾहिं मां बच्चा पालींदी आहियां। मां कीरनि जा राज पिना, अबा मां जुस्काने बरोचन सूमरनि जा राज पिना, तॾहिं मां बचड़ा उन जा पालिया।